अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो बेहतरीन फनकार मास्टर फ़तेह अली। अड़ेलू अखियूं हुयूं हुन यार जुअला ॻाल्हियूं कयां मां कहिड़ियूं दिलदार जुअला। फनकार मास्टर फ़तेह अली केर ऐं किथां जो आहे? फनकार मास्टर फ़तेह अली खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? मास्टर फ़तेह अली कुझु सालनि खां वठी फनकारी जी दुनिया खां छो परे आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो बेहतरीन ऐं पुराणे वक़्त जो नाले वारो फनकार मास्टर फ़तेह अली। मास्टर फ़तेह अली 1983 ईस्वी धारे रते देरे में दीदार हुसैन समय जे घर में जन्म वरितो। मास्टर फ़तेह अली जो ताल्लुक़ हिकु मौसीकार घराणे सां आहे। फनकार मास्टर फ़तेह अली जो वालिद दीदार हुसैन समो पंहिंजे वक़्त जो मशहूरु फनकार थी गुज़रियो। मास्टर फ़तेह अली जो ॾाॾो मोहम्मद अकरम पंहिंजे वक़्त जो मशहूरु शहनाई नवाज़ थी गुज़रियो। मास्टर फ़तेह अली शुरू में पंहिंजे वालिद सां महफ़िलनि में ॻाईंदो हो। मास्टर फ़तेह अली जी तालीम सिर्फ़ु मैट्रिक आहे। मास्टर फ़तेह अली खे नंढपण खां ई ॻाइण जो शौक़ु हो। मास्टर फ़तेह अली शागिर्दी जो गानो उस्ताद ग़ुलाम अली खान खां ॿधायो। मास्टर फ़तेह अली PTV जे प्रोग्राम रोशन सितारा में भिटाई जो रोज़ो नज़म पढ़ी कैरियर जी शुरूआत कई। मास्टर फ़तेह अली जो 2002 में पहिरियों ऑडियो एल्बम रिलीज़ थियो। हिन वक़्त ताईं 40 खां मथे एल्बम करे चुको आहे। मास्टर फ़तेह अली घरू मसरूफ़ियात सबबु फनकारी जी दुनिया खां परे आहे। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।